अवां खे आगाह कयूं पार्लियामेंट जे इजलास खां अॻु अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जी सदारत में गॾियल अपोज़िशन जो अहम इजलास थियो आहे। 177 मेंबरनि जी ॻणप मुकमल कई वई आहे। इजलास में बेतमादी रिथ बाबति हिकमत अमली जोड़ी वई आहे। गॾियल मुख़ालिफ़ धुर इजलास में शहबाज शरीफ़, आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, सरदार अख्तर मेंगल ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई आहे, जॾहिं त क़ानूनी टीम खे ख़ुसूसी तौर ते तलब करे मुशावरत पिणु कई वई आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त PTI वारनि इज्तिमाही इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त उन्हनि खे मुंहुं ॾेई वेंदासीं। पार्लियामेंट हाउस पहुचण दौरान सहाफ़ी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां सवाल कयो त PTI मेंबरनि गॾियल इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त अव्हां जी हिकमत अमली छा हूंदी। आसिफ अली ज़रदारी जवाब ॾींदे चयो त असां बहिराननि मां निकिरी ईंदासीं। आसिफ अली ज़रदारी चयो त असां लाइ बहिरान नवां न आहिनि, उन्हनि बहिराननि जे आॾो ॼमी बीहंदासीं। अवां खे आगाह कई पिया अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त PTI मेंबरनि इज्तिमाही इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त उन्हनि खे मुंहुं ॾेई वेंदासीं। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त PTI वारनि इज्तिमाही इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त उन्हनि खे मुंहुं ॾींदासीं। पार्लियामेंट हाउस पहुचण दौरान सहाफ़ी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां सवाल कयो त PTI मेंबरनि जे गॾियल इस्तीफ़ाऊं ॾिनियूं तव्हां जी हिकमत अमली छा हूंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जवाब ॾींदे चयो त असां बहिराननि मां निकिरी ईंदासीं। आसिफ अली ज़रदारी चयो त असां लाइ बहिरान नवां न आहिनि, इन्हनि बहिराननि आॾो ॼमी बीहंदासीं।